नाज़रीन घोटकीअ मां ख़बर शामिल कंदासीं। असद घुञो जी रिपोर्ट मूजिब मेहर ग्रुप जो इत्तेहादी वडेरो अकमल मेमण धारेजा ग्रुप में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो आहे। उन सिलसिले में मेमण मुहल्ले में मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें अॻूणे सूबाई वज़ीर जाम इकराम उल्लाह धारेजा ऐं म्यूनिसिपल कमेटीअ जे चेयरमैन जाम आसिफ रज़ाक धारेजो शिरकत कई। उन खां सवाइ धारेजा भाइरनि जा इत्तेहादी ऐं पीपी अॻवान सिकंदर अली लाखो, अख्तर संघड़, सलीमुल्लाह कलवड़, बगन खान कोलादी, राणा मुश्ताक, माजिद शाह जिलानी, इम्तियाज़ सलेमान शाह, मोहम्मद इस्माइल, राव सिकंदर राजपूत ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻूणे सूबाई वज़ीर जाम इकराम उल्लाह धारेजो चयो त तकबुर ऐं गुरूर अलाह खे पसंदि नाहे। तकबुर ॾेखारण बदिरां इलेक्शन में अवाम वटि झुकी वञणो आहे, जिते पंहिंजा अहमाल कमु ईंदा। मेमण बिरादरीअ इज़त ॾिनी आहे, इज़त जो तालुक़ हमेशह बरक़रार रहंदो। दावा नथो करियां, पर हाणे घोटकी तब्दील थी चुकी आहे। सरदार मोहम्मद बख्श महर जी ज़िमनी चूंड बाद शहर में तरक़ियाती कम शुरू थिया। उन खां पोइ मकानी चूंडूं थियूं त रहियल कम बि मुकमिल कया वेंदा। जाम इकराम धारेजे चयो त असां फ़ने खान हुजण जी ॻाल्हि नथा करियूं, चाहियूं था त घोटकीअ जी तरक़ी थिए। हर शहर सां गॾु बेराड़ीअ में बि कमु कराईंदासीं। जाम इकराम चयो त असां तकबुर ऐं गुरूर खां तौबा कई आहे, छाकाणि त तकबुर कंदड़ हमेशह मिटीअ में मिली वेंदी। असांजी टीम अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। असुल ताक़त अवाम आहे। असांजो यकीन आहे त वोट जे हक़ सां शहर सां गॾु ईंदड़ नसुल जी क़िस्मत बि तब्दील थींदी। वोट जो सही इस्तेमालु करणो आहे। ईंदड़ वक़्तु तब्दीली जो वक़्तु आहे।